जय झूलेलाल। हक़ मौजूद सदा मौजूद। तव्हां सभिनी जो तहे दिल सां स्वागत आहे। असां सभिनी जे लाइ अॼु जो ॾींहुं तमामु ख़ासि आहे। सेलिब्रेशन आहे नवरात्रि जी, पर सेलिब्रेशन आहे असांजे सिंधी नवरात्रि जी बि। जी हा, साथी मेरे पेश करे थो सभिनी खां पहिरीं दफ़ो द सिंधी स्टूडियो, जिते असां द रिनाउंड सिंधी गाना, ट्रेडिशन जा गाना, कल्चर जा गाना ऐं फोक जा गाना सभु ॿुधी सघंदा आहियूं। अचो, अॼु असांजो पहिरीं एपिसोड आहे, त सभिनी खां पहिरीं मां तव्हां सभिनी जी शुक्रगुज़ार आहियां कि तव्हां हमेशह असांखे हेॾो प्यारु ॾींदा आहियो, हेॾो साथ ॾींदा आहियो। एंड ऑफकोर्स जंहिं विश्वास कयो हिन ब्यूटिफुल कॉन्सेप्ट्स में, उहे आहिनि द वेरी लवली लेडी आहिनि असांजा मिसिस दिव्या बजाज एंड मिस्टर मुकेश बजाज जी। जॾहिं साथी जी ॻाल्हि थींदी आहे तॾहिं सिर्फ़ु ॿ दिल न मिलंदा आहिनि। असांजे भारत देश में, असांजी संस्कृति में तंहिंमहिल ॿ फैमिलीज़ हिकु थींदियूं आहिनि, ॿ आत्माऊं हिकु थींदियूं आहिनि। ऐं इन जो एतिरो ब्यूटिफुल कनेक्शन आहे असांजे म्यूज़िकल वर्ल्ड सां। त अचो, असां सभु तव्हांजो तहे दिल सां स्वागत था कयूं असांजे सभिनी खां पहिरीं नंबर में। हाणे कहिड़ो आहे असांजो पहिरीं नंबर, इहो मूंखे बि ख़बर न आहे। जीअं तव्हांखे ख़बर आहे कि प्रेम भारतीय चवंदो आहे कि लेट इट बी अ सरप्राइज़, लेकिन इहो मां तव्हांखे ज़रूरु वादो कंदमि कि अॼु असां सिंधी गरबा बि नचंदासीं। सिंधी छेज त तव्हां सभिनी एतिरो प्यारु ॾिनो, जेको टिप्स ते रिलीज़ थियो हुयो 2 अप्रैल। अॼु असां सिंधी गरबा बि कंदासीं ऐं तव्हांखे हेतिरा ख़ूबसूरत सॉन्ग सुनाईंदा दी वन एंड ओनली असांजा सिंधी समाज जा रॉक स्टार प्रेम भारतीय। त अचो, असां स्वागत था कयूं असांजे ब्यूटिफुल म्यूज़िशियंस, जेके पूरे भारत देश मां आया आहिनि सिर्फ़ु तव्हांजे लाइ परफॉर्म करणु। जेको अॼुकल्ह वोग में आहे, जेको स्टाइल में आहे, जंहिंजो जाम नालो आहे, हो आहे द कोक स्टूडियो। त उन ई तरीक़े सां असां प्रेज़ेंट था कयूं द सिंधी स्टूडियो। ऐं मुंहिंजो नालो आहे सिमरन आहूजा। आई एम ट्रूली ऑनर्ड टू बी द ऑफिशियल एंकर फॉर द सिंधी स्टूडियो। अचो, तव्हां सिंधी वुड खे हमेशह प्यारु ॾिनो आहे, हिते ई असां सां गॾु वेही करे शुरूआत था कयूं असांजे पहिरीं गाने जी। पेश आहे दी वन एंड ओनली प्रेम भारतीय।